अस्सलाम वालेकुम दोस्तों, महबूब अली कलोड़ो मैक टी चैनल तव्हांजे ख़िदमत में एक दफ़ो ॿीहर हाज़िर। अॼु असां तव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं सुघड़ मुश्ताक मंगरियो सां, जेको असांखे कुझु शेर ॿुधाईंदो ऐं उमेद तव्हांखे पसंदि ईंदो। असां हाणे उन खां मुखातिब था थियूं। अदा मुश्ताक अहमद मंगरियो साहब, अॼु तव्हां टाइम कढी आयो असां वटि, महिरबानी तव्हांजी ऐं तव्हांजा लख लाइक़ त तव्हां पंहिंजे मसरूफ़ियत मां एतिरो टाइम कढी असांखे ॾिनो। अॼु मां पंहिंजे ॿुधंदड़नि खे इहो कुझु तव्हांजी शाइरी सुघड़ा पाई सिंफ़ ॿुधाइण थो चाहियां ऐं इहा हाणे मां अव्हांजे मथां छॾियां त जेका चूंड शाइरी हुजे तव्हांजी ऐं जेका हिन वक़्तु हिन जदीद दौर जे हिसाब सां आहे या अगरि नबी जी शान में आहे या इश्क में आहे, जेको बि आहे त प्लीज़ असांजे ॿुधण खे जेको सो ॿुधायो। साईं शेर आकड़ वॾाई रब करीम खे ना पसंदी, बिल्कुलु उन ते फ़क़ीर लिखियो त ख़ुदि ऐं ख़ुदा ख़ुदि ऐं ख़ुदा कॾहिं ठहिया कीन, आकड़ साण अलाह जी अदा प्यारा का पईन, जन तकबर कयो से तरजी विया दाख़िल न थिया कंहिं दीन, इस हुकुम थियो अज़ाज़ील खे सदो कर सर आदम खे के न कर कई नाबीन, बणियो लान तीन तो पीर लखूं पुशीन अच निवड़त मंझ। वाह साईं वाह, वाह साईं अच निवड़त मंझ नफ़ो वॾो निवड़त नी निमाज़ पढ़ी ॾिस प्रीत सां सभु विञाए साज़ वना न कर वेझड़ो तुंहिंजो सुणई थो आवाज़ नफ़्स ना फरमान थी तुंहिंजा निहोड़ई थो नाज़ मैं पीरल कर परवाज़। वाह पीरल अशरफ मिलई आदर, वाह साईं वाह, अशरफ मिलई आत जो तूं भुल न एॾी भाण जा ख़ालक तोखे खाण ॾिनी सा खिलियूं पियो त खपाए उजरा करे अंदर मूं के अहिड़ा मोती आण पोइ वाहिद तो ते वण कंदो मुंहिंजा ॾेयनि जा ॾातार ॾुख न ॾिसंदे यार मैं पीरल महशर जी। वाह वाह साईं वाह, वाह साईं वाह, तव्हांजे बाबा साईं शेर उमेद त तव्हांखे पसंदि आयो हूंदो। तव्हां इन चैनल खे प्लीज़ सब्सक्राइब कयो, इन खे शेयर कयो, इन ते कमेंट कयो, पंहिंजे राय खां असांखे आगाह कयो त असां हिन में वधीक चेंजिस आणे सघूं। इंशाल्लाह इहे सभु शयूं तव्हांजे पसंदि जूं हूंदियूं। अल्लाह साईं अव्हांजो असांजो हामी सानी रहे। अल्लाह हाफ़िज़।